अल्लाह ख़ैर करे मोरडा। मुंहिंजी दिलि में त अलाए छो अची वहम वेठा आहिनि। को बि वहम न कर मरियम, वरी सुबुह जो जांच कंदासीं। मखण सां बि ईअं ई थियो हुयो। राति जो पाणीअ जे वारे ते वियो ऐं सुबुह जो ख़ैर घुर मरियम, ख़ैर घुर। अल्लाह असांजे ॿचिड़े ॾे ख़ैर कंदो। सोट हेॾे ॿाहिरि त अच। जबल, जेका ॻाल्हि आहे उहा हिते वेही ॿुधाए। सोट मूंखे शक आहे त किथे मोर खे अनवर ऐं वलीदात। अदा न न भाॼाई। अदा छा थियो आहे मोर खे? सोट ख़ैर त आहे न? छा मोर जे मौत जी? बस हाणे बस, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। सोट मूं त अॻु में ई चयो त हिते ॻाल्हि करण खां पहिरियां ई रोज़ ई आड़ो शुरू थी ईंदो। ॻाल्हि ॿुधण खां पहिरियां ई सभु पंहिंजो मुंहुं मथो पिटण शुरू था कनि। अदा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि न आहे त पोइ ॿुधाए छो नथो? बस तव्हां एतिरो यकीन रखो, मोर खे कुझु बि कोन थींदो। वो सुबुह सां सही सलामत मोटींदो। पर सोट आहे किथे? मुंहिंजे खीसे में पियो आहे। बेवकूफ़, ॻाल्हि खे सम्झनि कोन था, अॻ में रड़ियूं शुरू था कनि। गफ़ार, तूं वञ जबल खां पुछ त ॻाल्हि छा आहे? ख़ैर आहे मरियम, अल्लाह सणाई कंदो। वरी सुबुह जो जांच कंदासीं। तव्हां आराम करियो। अम्मा तू परेशान न थी। अल्लाह कंदो त हिन घर में तोखे एतिरियूं त ख़ुशियूं मिलंदियूं तू सोचे बि नथी सघी। चाची ख़ुशियूं न मिलियूं तॾहिं बि ख़ैर आहे, बसि मुंहिंजे ॾुखनि में इज़ाफ़ो न कयो। मां पाणे सम्झाईंदसि रुस्तम खे ऐं रबू खे। अम्मा जेकॾहिं तुंहिंजी दिलि कढे त तूं वञी पंहिंजे भाइरनि जे घरां थी अचिजा। इहो न सोचिजां कि तूं हिते दुश्मननि जे घर में आई आहीं ऐं तोखे असां घर खां ॿाहिरि पेर रखण जी इजाज़त बि कोन ॾींदासीं। दिलि त चए थी, पर जेकॾहिं तुंहिंजी दिलि चए थी तूं भले थी अच। चाची हिन वक़्तु त कान थी वञा। तोखे केरु कुझु बि कोन चवंदो, तूं वञी थी अच। चाची पहिरियां रुस्तम खां इजाज़त वठां, जेकॾहिं हुन इजाज़त ॾिनी त पोइ वेंदसि। मां तोखे इजाज़त थी ॾियां? चाची तो इजाज़त ॾिनी मूंखे ॾाढी ख़ुशी थी, पर मां रुस्तम जी इजाज़त खां सिवा घर खां ॿाहिरि पेर बि न रखंदसि। जुग जुग जीअंदी अमड़, जुग जुग जीअंदी। अल्लाह कंदो त कॾहिं कोसो वाह न लॻंदई। ईअं ई जेकॾहिं मुड़ुस जो लिहाज़ कंदीअ न त रुस्तम जी दिलि तो लाइ तमामु जल्द मेण थी वेंदी। वो तोखे एतिरो त प्यारु ॾींदो, एतिरो त प्यारु ॾींदो जो तुंहिंजा समूरा ॾुख तोखां विसरी वेंदा। आमीन चाची। सोट मूंखे शक न पूरी पक आहे त असांजे मोर खे गुम करण में वलीदात जो हथ आहे। कहिड़ी दुश्मनी? वलीदात जी असां सां कहिड़ी दुश्मनी? वलीदात ऐं उन जे भाइरनि खे ॻाल्हियूं कंदे मूं ॿुधो आहे सोट
सावण वारनि जे एतबार ॾियण खां पोइ वलीदाद वारनि जे शक जो दाइरो वधी वियो आहे सोट। ऐं हू बेवकूफ़ इहो नथा सम्झनि त उन्हनि जे भाउ सां गॾु असांजो बि हमरामो आहे। जेकॾहिं वलीदाद वारनि जो शक असां मथां अचे हा त हू तो में हथ विझंदा। बोर हुननि जो कहिड़ो ॾोह कयो? सोट पक्के सबूत खां सवाइ हू मुंहं में हथ न विझंदा। ऐं सबूत हथ करण लाइ हिन वक़्तु हू कंहिं कमज़ोर कड़ी जी तलाश में आहिनि। ऐं असां मां शायदि हुननि खे मोर ई कमज़ोर नज़र आयो जी। उन्हनि जो शक वाजिबु आहे सोट। शुरू में तुंहिंजो जुनून ॾिसी मुंहिंजे मन में गुण तुण मचल हुई। खणी जो मां तोखे चई न सघियुसि, पर मुंहिंजे दिलि में विसविसा उथंदा रहिया। जेकॾहिं वलीदाद ऐं सावण जे विच में इख़्तिलाफ़ न हुजनि हा न, त मुंहिंजूं नज़रूं तोखे क़ातिल ठहिराइनि हा। हू त पोइ बि ग़ैर आहे, शक कीअं न कंदा? पीरल ऐं मखण जो क़त्ल माज़ीअ जो हिसो आहिनि। हिन वक़्तु हुननि जा हॾा बि ॻरी विया हूंदा। हुननि जे क़ातिलनि खे पोइ बि तलाश करे सघिजे थो। मुंहंनि जा वर्क उथलाइण खां बहितर आहे त जहिड़े इंसान खे तलाश कजे। सोट सोट, जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु बि थियो त मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। सोट तव्हां छा था सम्झो त ही मां पियो करायां? मञूं था त तूं कोन थो करीं, पर हे मुसीबतूं तुंहिंजे करे त अचनि थियूं न। मुंहिंजे करे? ऐं सोट, हे तव्हां जो बि कुझु जुवाब आहे जंहिंजो असां सभु ज़रूर पिया। जेकॾहिं तव्हां शुरू में कमज़ोर थी पूरी न कयो नाज़र जे सिर में खां बग़ैर हितां हलिया वञो हा त अॼु असां हिन मुसीबतुनि जो मुंहुं न ॾिसूं। यानी त असां खे अची, पर छा आहे असां हुन जे सभु वक़्तु आया न। हाँ सोटा, रंगनि मथां निसार कयो असां सिखियो आहे। पंहिंजी इज़त परदेस में छॾे मां देस में कंधु मथे खणी कीअं जी सघंदुसि? तंहिंखां त सुठो आहे त पंहिंजी इज़त ख़ातिर विढ़ंदे विढ़ंदे मरी पवां हिते। पोइ मुंहिंजी लाश सां गॾु तव्हां फ़कुर सां हितां वञी सघो था। बाक़ी मां पंहिंजी नाज़ा खां सवाइ जबल वापसि कोन मोटंदुसि। सोट कोन मोटंदुसि। सोट, ॿुधाए छा करिणो आहे? सोट, वलीदाद ऐं उन जे भाइरनि मथां हर वक़्तु नज़र रखणी आहे। शींहं ऐं गिदड़ जे शिकार करण में केतिरो फ़र्क़ु आहे इहा त तोखे ॼाण हूंदी। शींहं त पंहिंजे शिकार खे हिकु दफ़ो इस्तेमालु कंदो आहे ऐं वरी ओॾांहुं रुख़ नाहे कंदो। ऐं गिदड़ पंहिंजो शिकार लिकाए रखंदो आहे। घुर्ज पवण ते ओॾांहुं जो रुख़ ज़रूरु कंदो आहे। तॾहिं त मां चवां थो सोट, जेकॾहिं हिन गिदड़नि जे रुख मोर चढ़ियल आहे त ही गिदड़ उन तरफ़ रुख ज़रूरु कंदा। ऐं जे मां पोयां वियुसि। समझी वियुसि सोट, तूं बेफ़िक्र रह। इहा जांच तोखे मां थो करे ॾियां।
कंधु वठ जियो अरे भली वठ जई मां पुके परणायो था पछड़ी तो रही खबर पकड़ दियो त खबर वली दाद जे पादरन का लडो खयूं पिया वजो छा अड़ी भागन भरी तुझा भाग खैर घुर अदा खैर घुर हिन गोठ मां भागन भरी जो जनाज़ो निकरंदो बाकी भागन भरी इए पादरन खां डिगी भजण वारी कोन्हे सावण खान वञूं था ढोलण पुट जी शादी कराइण बाबा पर न ढोलो न सेरा न वनवा न काजो अरे अदा फकीरन जा केड़ा काज पोती विझी आई हस हाणे वनी बडी हकवार के वनवाह में वेहारी दस बुकी विझी है बटकर हणी वठी दस निकाह करे पोइ तक दिना दिन करे मां पंजी कुआर के वटी हिते पहुचंदो था चाचा सावण ठीक 5 रुपया घट तू भी पंजो कम के पट चाचा सावण गरीब जो बार सदाई पेटी त्यार तवा त्यार थी वेजो असा ढोलण के परणाए अचो ओ लाडा असेरा गॾिजी गाईदासी सावण खान दुआ कयो त पुट जो परणो करे अचूं अल्लाह जी अमान में अल्लाह जी अमान में अड़ी भागन भरी तुझा भाग सदाई परायन खुशन में नचा से कुडिया से झुमरियूं हयूं से पर पांजे पुट जे लाइ सादगी एतरो भी मूड़ी कान्हे का पलव में जो खणी दर ते दोहल वज रहा हां के 7 ॾींहं सेरा चवराया हां ओ अदा दुआ करे छड़जो खैरन सां पुटड़ो परणाए घर अचा अल्लाह से खैर कदो त ढोलण जी कुआर खैरन सां घर में वठी ईंदे आमीन आमीन अमड़े हाने तू भी जल्दी विख वधा मुखे सब्र नथो अचे दिल थी चवे त काम हो जा ऐं उडामी वनी प्रिय वट पुजा हलो अबा ठीक को अदा दुआ जी निकाह दुआ जी निकाह 5 रुपया हलो कम के पट यकीन कर मौला दादा यकीन कर तुझे भाव के मां कतल ना है क्यों नहीं मुखे खबर आए तुझे भाव सां गड मुझे सोट भी कतल थेला छा मां पंहिंजे सोट जे कातल खे लिकाईंदुसि तहां पंहिंजे सौट खे पाण मारियो आहे त पोइ लिकाईंदे कीअं न मां तोखां आखिरी चक्कर पुछां थो जेकॾहिं तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे त मूंखे सच सच ॿुधाईंदे त असीं तोखे तुंहिंजी ज़िंदगी बख़्श कंदासीं जेकॾहिं न ॿुधाई न त तुंहिंजो लाश बि तुंहिंजे माइटनि खे हथ कोन ईंदो मुखे कसम जे बोला दादा त मुखे का भी खबर कोन्हे बोला दादा ये कौन ॿुधाईंदो कौन ॿुधाईंदो भली मुखे मारे छॾियो जॾहिं जॾहिं मुखे का खबर ही कोन्हे त मां छा ॿुधाईंदुसि अच्छा अदा भी ॿुधाईंदो बस अनवर बस मरी पवंदो इनखे मरण दे मूं चयो न त बस अॼु जे लाइ इहा मरणी काफ़ी अथसि जॾहिं ज़ख़्म ख़ुश्क थींदसि न तॾहिं हिनखे असांजी मार जी ख़बर पवंदी अच्छा
मूंखे नथो लॻे त रब्बू पंहिंजो पहिरियों प्यार विसारे सघंदो। रब्बूअ जे मन में अञा बि खोट आहे। छा राणी मूंसां निकाह खां पोइ बि रब्बूअ जी थी रहंदी? जेकॾहिं राणी ऐं रब्बू मूंसां धोखो कयो त ॿिन्हीअ खे ज़िंदा कोन छॾींदुसि। ॾिसां त सही रब्बू हिन वक़्तु घर जो रुख छो कयो आहे? चाची, ओ चाची, बाबा। असांजी किस्मत में इहो लिखियल ई न हो। असां हिक खे मूं कॾहिं इहो सोचियो बि न हो त मां तुंहिंजे साम्हूं हिन रूप में ईंदसि। पर रब्बू, इंसान रब जी रज़ा जे अॻियां मजबूर हूंदो आहे। इन जे करे मां चाहियां थी त तोखे सभु पहिरियों ॻाल्हियूं विसारणियूं पवंदियूं। तुंहिंजे ऐं मुंहिंजे हिन नए रिश्ते खे तोखे क़बूल करणो पवंदो। न राणी, न। काल्ह ताईं जेका मुंहिंजे ख्वाबनि जी मलका हुई, मुंहिंजी हिन दिल जी राणी हुई, उनखे मां अॼु भाॼाई करे कोठियां। जॾहिं मुंहिंजी दिल ई तस्लीम नथी करे त मां इहो ज़बान सां धोखो छो क़बूल कयां? हाणे मां ॿिए कंहिंजी अमानत थी चुकी आहियां। तुंहिंजी कॾहिं बि कोन थी सघंदसि। मूं तो मथां ज़ोर नाहे रखियो त तूं मुंहिंजी थी, पर तूं मुंहिंजी दिल मां पंहिंजे यादुनि खे ख़त्म नथी करे सघी राणी। जेकॾहिं तूं हिन रूप में मुंहिंजे साम्हूं ई आहे त मां तोसां नज़रूं न मिलाए सघंदसि। तोसां त छा, पर हिन घर जे कंहिं बि फर्द सां मां नज़रूं न मिलाए सघंदसि। रब्बू, मुंहिंजे हिन रवैये खे ॾिसी मुंहिंजे मुड़ुस जा मुंहिंजे मथां शक वधी वेंदा ऐं मां नथी चाहियां त मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजे किरदार ते शक करे। ॾिस राणी, मां तुंहिंजे अॻियां अचण बि पसंदि कोन थो कयां, पर पोइ बि रुस्तम तो मथां शक करे थो, इहो त मुंहिंजो मसलो न आहे। रब्बू, जेसि ताईं तूं पंहिंजे रवैये में तब्दीली न आणींदे न, तेसी ताईं रुस्तम जो शक ख़त्म ई कान थींदो। ॾिस रब्बू, मां तुंहिंजे अॻियां हथ थी जोड़ियां मुंहिंजी ख़ुशियुनि जे ख़ातिर। राणी, मूंखे एतिरो मजबूर न कर एतिरो मजबूर, न त मां ही घर छॾे हलियो वेंदुसि।
वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू